अॼु हाला में अचण थियो कुझु कापाइती जेके सुट कतियुनि था कपिड़ो था ठाहिनि, इन हवाले सां हाला शहर में अचणु थियो। छो त हाला जेको आहे सो इन हवाले सां सकाफ़त जे हवाले सां मशहूरु आहे। हाला में अचूं ऐं ख़ातुम सकाफ़त नूर हालाई सां रिहाण न करियूं त इहो मुनासिबु कोन्हे, जहिड़ो कर मानी में लूणु आहे ई कोन। तंहिंजे करे अॼु असां हिते ख़ादम सकाफ़त मोहतरम नूर हालाई जी ख़िदमत में हाज़िर थियासीं। सिंध जी तारीख़ जा, सिंध जी तहक़ीक़ जा असीं ख़ादिम आहियूं ऐं सॼी सिंध में हलिया आहियूं। मुंहिंजा 2 किताब लिखियल आहिनि, शाइरी जा त कोन्हे, बहरहाल मुंहिंजा 2 किताब लिखियल आहिनि। हिकिड़ो आहे पाक संगार जी दरगाह टंडे अलायार जे भर में आहे। ॿियो आहे केॾांहुं मुंहुं मरियम जो केॾांहुं टंडो अलायार, जेको टंडे अलायार डिस्ट्रिक्ट जे गिरदो नवाह में जेके पहाका आयल आहिनि, मूं उन्हनि ते कोशिशि कई आहे, उनखे तारीख़ी हिसाब सां जेको आहे सो माण्हुनि जे साम्हूं आंदो आहे। उन खां पोइ मुंहिंजो 4हों किताब जेको शाहकार आहे, उन किताब जो नालो आहे सिंध जा टंडा। मूं सॼी सिंध 5 पेरनि हेठां पंहिंजे इश्क में, पंहिंजे जुनून में सॼी सिंध घुमी फिरी 93 टंडा 93 मूं लिखिया ऐं उहो किताबु अची वियो आहे सिंध जा टंडा। हींअर मार्केट में अवेलेबल उहो किताबु न आहे, इनशाला ॿियो छापो अचे पियो। उते दुकान ते वेठा आहियूं ऐं तमामु सिंध जी सकाफ़त जरकंदे असांखे नज़र अचे पई, जंहिंमें अजरक, बोस्की, काशी, मुख़्तलिफ़ जेके आहिनि से लेडीज़ एंड जेंटलमैन यानी मर्द ऐं औरतनि जा हिते लिबास आहिनि। हीअ मेन रोड ते आहे। तमामु असांखे ॾाढी ख़ुशी थी। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे।